शाह में जसकम शहीद बशीर खान मरकज़ तरफ़ां डॉक्टर न्याज़ कालानी जी मेज़बानी हेठ लेक्चर प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मज़ार भरिसां रथियल तक़रीब में मुख़्तलिफ़ शहरनि मां वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। जसकम अॻवान डॉक्टर न्याज़ कालानी समेत उनल सारियो, आसिफ बालादी, अमीद सब्ज़ोई, फ़कीर इमदाद मंगी, मांझी फ़कीर मीर हसन खोसो, इम्तियाज़ खोसो, आबिद शाहानी ऐं ॿिया अॻवान लेक्चर प्रोग्राम में शरीक थिया। लेक्चर तक़रीब में हैदराबाद, मटियारी, टंडोलियार, सांगड़, नवाबशाह, मीरपुर ख़ास, उमरकोट ज़िलनि मां बि कारकुननि भरपूर नमूने शिरकत कई। तक़रीब में सिंध वतन ऐं अॼु जी क़ौमी तहरीक ऐं अॼु जी सिंध ऐं आलमी पस मंज़र तोड़े सिंधु दरिया ते 6 नवनि कैनालनि बाबति लेक्चर ॾिना विया। डॉक्टर न्याज़ कालानी इन मौक़े ते तक़रीर कंदे चयो त सिंधु दरिया ते 6 कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। ॼामशोर में शागिर्दनि ते तशद्दुद ऐं गिरफ़्तारी जी मज़म्मत करियूं था। सिंध जो अवाम 6 कैनालनि जो फ़ैसिलो वापसि वठण ताईं जदोजहद जारी रखंदो। सिंधियुनि जे पुरअमन एहतजाज ते तशद्दुद ऐं गिरफ़्तारी खुलियल दहशतगर्दी आहे। सिंधु दरिया ते कैनाल अॾण ख़िलाफ़ वकील, शागिर्द, कॉम्परस, सियासी, समाजी, मज़हबी धुरियूं सरापा एहतजाज बणियल आहिनि। हुकुमराननि खे फौरी तौर ते अहिड़ो फ़ैसिलो वापसि वठणु घुर्जे। तक़रीब में राग रंग जी महफ़िल जो पिणु एहतमाम कयो वियो। जीअं संकोई मां शहीद बशीर खान कुरैशी जा कारकुन दोस्तियो साथियो भाइयो, असांजे लाइ महिमान आयल साईं कमर ज़मान राजपुर साहब, साईं डॉक्टर बदर चन्ना साहब ऐं ॿिया दोस्तो ऐं साथियो, सभ खां अॻु में असां निहायत पंहिंजनि दोस्तनि सीनियर दोस्तनि जा थोराइता आहियूं। असां मोहतरम अमीर सब्ज़ोई साहब जा थोराइता आहियूं जीअं असांजी दरख़्वास्त खे क़बूल कयो ऐं अॼु लेक्चर ॾियण जी हुकुम आहे। ऐं अचण लाइ हर वक़्तु तयारु आहियां। ख़ासि तौर ते पंहिंजे भाउ आसिफ बालादी तमामु घणो थोराइतो आहियां, जेको तबियत जे नासाब जे बावजूदि बि हुन चयो त इन खां वधीक ॿी कहिड़ी बहितर ॻाल्हि थी सघंदी, छाकाणि त हीअ असां लाइ नई ॻाल्हि कान्हे। हीअ ॻाल्हि असांजे रहबर साईं GM साहिब मज़मे सूफ़िया सिंध जे हवाले सां अहिड़ी ॻाल्हि करे चुको आहे। उहो अॼु खां केतिरा ई साल अॻु में जॾहिं ख़ासि तौर ते अयूबी आमिरत हुई, उन दौर में सिंध जे दरगाहनि ते अहिड़े क़िस्म जा वञी पाण ऐं पंहिंजी उन दौर जी संगत साथियुनि समेत लेक्चर ॾेई चुको आहे।